जलाल चांडे जो शागिर्द जो नालो सफ़ा जलाल हुयो। हालांकि नाला तो उन्हनि जा मुख़्तलिफ़ हुया, ज़ात जो उहो खोसो हुयो। ऐं जलाल चांडे जी जॾहिं मक़बूलियत माण्हुनि ॾिठी ऐं जलाल चांडे जा जॾहिं गीत सिंध में तमामु घणा मशहूरु थिया त पोइ जेके नवां नवां फ़नकार थियण पिया चाहिनि त उन्हनि वरी जलाल चांडे जे निस्बत में पंहिंजा नाला बि रखी छॾिया। ऐं को नंढो जलाल, को वॾो जलाल, हे वरी सफ़ा जलाल खोसो हुयो ज़ात जो। ऐं कलामनि जेको आहे सो जलाल चांडे जा PTV ते ॿुधंदो हुयो त हुनखे तमामु घणो अंदर में जेको आहे सो हिकु जेको आहे सो लगन पैदा थींदो हुयो राग जी तरफ़। ऐं उहो चवंदो हुयो त बसि मां सुभाणे ई फ़नकार थी वञा, बसि सुभाणे गायकीअ जी तरफ़ हलियो वञा ऐं पंहिंजा कैसेट ऐं पंहिंजा एल्बम रिलीज़ कराया। दोस्तो, जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो कंहिंखे बि जवाबु न ॾिनो। जेको बि शागिर्द जलाल चांडे वटि वेंदो हुयो त उस्ताद असांखे कलाम सेखार ऐं असां तुंहिंजा शागिर्द थियण था चाहियूं, त जलाल चांडियो अखियूं बूटे भाकुर पाए उन्हनि खे चवंदो हुयो त बाबा मां अहिड़ो शख़्स आहियां जो मां कंहिंजी कामयाबी ॾिसी जलन न कंदो आहियां ऐं मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे त को ग़रीब रोज़गार सां लॻी वञे ऐं को ग़रीब जेको आहे सो सिंध जो फ़नकार थी वञे। ऐं इन में मुंहिंजो ई नालो आहे। जे अगरि मुंहिंजी शागिर्दीअ में तव्हां कामयाबु थियव त ईअं सम्झो मां जलाल ईअं सम्झो कामयाबु थी वियुसि। त दोस्तो, सफ़ा जलाल बि हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार थियो, लेकिन तमामु घणियूं मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदे पोइ वञी जेको आहे सो सफ़ा जलाल वञी फ़नकार थियो। ऐं जलाल चांडे बि तमामु घणी महिनत कई सफ़ा जलाल जे मथां, छाजे करे जो हिकु नंढो हुयो, नंढी उमिरि में हुनखे ॻाइण जो शौक़ु थियो ऐं उन खां अलावा ॻाइण जा जेके पेज ऐं पंध हूंदा आहिनि उहे तमामु ॾुखिया हूंदा आहिनि सम्झण ऐं उन्हनि खे ॻाइण, वरी उन सुर में उन्हनि खे बयानु करणु, इहो सभिनीनि जो जेको आहे सो इहो कमु न हूंदो आहे। दोस्तो, के अहिड़ा बि शागिर्द हुया जलाल चांडे जा जेके बिल्कुलु नाकाम थिया, के वरी अहिड़ा बि जलाल चांडे जा शागिर्द हुया जेके सिंध में तमामु घणो उन्हनि नालो कमायो ऐं सिंध में तमामु घणी उन्हनि शोहरत कमाई। दोस्तो, सभ खां पहिरीं जेको बहितरीनु नालो हुयो जलाल चांडे जे शागिर्द जो उहो हुयो मोहम्मद उर्स चांडियो, जेको हिकु बहितरीनु फ़नकार थी ॾसियो सिंध जो ऐं उन जो नालो अॼु ताईं बि 2025 में तमामु घणो मक़बूल आहे। दोस्तो, सफ़ा जलाल बि अहिड़े ई तरीक़े सां जलाल चांडे जो हिकिड़ो शागिर्द हुयो ऐं उन सां जलाल चांडे तमामु घणी महिनत बि कई ऐं नंढा वॾा जेके बि प्रोग्राम थींदा हुया त पोइ सफ़ा जलाल खे पाण सां गॾु वठी वेंदो हुयो। दोस्तो, जेके फ़नकार सिखिया जलाल चांडे वटि उहे तक़रीबन कमो पेश जेके घोर मेड़ण वारा हूंदा आहिनि, पोइ ओड़े तरीक़े सां जेको बि फ़नकार हूंदो आहे उन्हनि खे पहिरीं उहे गॾाए करे पोइ उन्हनि खे जेको आहे सो राग जी दुनिया में आणे उन्हनि खे फ़न ऐं तन सेखारे पोइ फ़नकार बणाइबो आहे। त वॾी महिरबानी, जलाल चांडे जा किस्सा ऐं जलाल चांडे जे ज़िंदगीअ जे बारे में जेके बि कहाणियूं आहिनि उहे हिन चैनल ते तव्हांखे रेगुलर मिलंदियूं। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे लाइक कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।